नबीयन जा नबी हरदम सलातुन ऐं सलाम तोते हबीब आही रब्बी हरदम सलातुन ऐं सलाम तोते कुरैशी तूं अरबी तूं मदनी मुस्तफ़ा आही हिजाज़ी हाशमी हरदम तोते सलातुन सलाम तोते। इन वक्त जे साम्हूं नात शरीफ पेश करे रहिया हुआ गुलाम रसूल साहब। हाणे असां पंहिंजे महिमाननि खे स्टेज ते घुराईंदासीं। स्टेज ते असां पहिरीं अचण लाइ गुज़ारिश कयूं था प्रोग्राम जी सदारत लाइ मोहतरम साईं प्रोफेसर कलंदर शाह लखियारी साहब खे स्टेज ते अचनि ऐं असांजी सदारत करणु साईं प्रोफेसर कलंदर शाह लखियारी साहब। असांजे इन महफ़िल जा सदर मोहतरम साईं प्रोफेसर कलंदर शाह लखियारी जा मुहताज आहिनि। असांखे हितां तमामु देर जी यूनिवर्सिटी ऐं तालीमी इदारो सिंध यूनिवर्सिटी इंग्लिश डिपार्टमेंट जा चेयरमैन आहिनि। संजय वड़ जो असांजी महफ़िल में शरीक फरमाए हुकूमत अफ़ज़ाई कयूं। महफ़िल जे महिमान ख़ासि लाइ असीं गुज़ारिश कंदासीं पाकिस्तान अदबियात अकेडमी जे रेजिडेंट डायरेक्टर असांजे पुराणे दोस्त मेहरबान मोहसिन साथी मोहतरम साईं आला नूर मोहम्मद पठान साहब जिनके अॻो अची असांजे इन महफ़िल में महिमान ख़ुसूसी हैसियत सां स्टेज ते तशरीफ़ फरमा। मोहतरम साईं आला नूर मोहम्मद पठान साहब पाकिस्तान के अदबी इदारे अदबियात अकेडमी जा रेजिडेंट डायरेक्टर आहिनि ऐं असांजी महफ़िल में सदाईं सां वाबेली साथ में शरीक कया आहिनि। एज़ाज़ी महिमान जल्दी तशरीफ़ नहीं चल रहा। असांजे इन प्रोग्राम जो एहतमाम गुज़िरे प्रोग्राम में जो ऐलान किया वो बज़्म शोराए सिंध उनकी तरफां एतरनि महिमाननि खे गॾु करण में जो घणे में घणो असांजो साथ निभायो आहे वो बज़्म शोराए जे साथ में। हिन प्रोग्राम जो एहतमाम बज़्म शोराए जी सिंध जे तरफां थी रहियो आहे ऐं उन्ही जा चीफ ऑर्गेनाइज़र मोहतरम साईं रसूल बख्श तमीमी साहब की गुज़ारिश आहे कि वो स्टेज ते अचनि। असांजा महिमान एज़ाज़ी साईं रसूल बख्श तमीमी साहब। मोहतरम जमाल मुराद गफूर साहब जिते बुधन स्टेज ते तशरीफ़ करण। मोहतरम जमाल मुराद गफूर साहब। हिकु अहिड़ी शाइरी आहे जेका मां गुज़िरियल मुशाइरे में ॿुधी ऐं अञा ताईं उन में लफ़्ज़नि जी ऐं जेका बेधड़क रवानगी विसरे नथी। उहा केसर सां यादि रिकॉर्ड महफ़ूज़ आहे। जेॾीमहिल मां ॾिसंदो आहियां यादि घणो ई अंदाज़ आहे। उहे आहिनि मोहतरम साईं सदरुद्दीन सदर साहब। सदरुद्दीन सदर स्टेज ते जेके मीर खान के जाती ज़िले ठठे जा रहंदड़ आहिनि। संदन जेको ख़ासि मशहूरु वो शेर व शाइरी ऐं मुतालो आहे। संदन मशहूरियत ज़मीन आबाद करणु ऐं शेर व शाइरी करणु आहे। जेको शेर पेश कंदा हर बार भी मुबारक हींअर जो हार आयो शान जो शाह मुर्सल छा शानदार। उन खां पोइ असां स्टेज ते अचण लाइ साईं सैयद अब्दुल गफूर शाह साहब खे गुज़ारिश कंदासीं स्टेज ते जलवा रोशन सैयद अब्दुल गफूर शाह साहब। संदन
पतो आहे सैयद महमूद शाह कोट रज़ाकाबाद कराची संदन मशहूरियत शेर शायरी आहे ऐं जेको शेर पेश कंदा बादल तरह जा परसिया मोटी मल्हार आयो भागन भरे अचण सां मुंह ते बहार ऐं स्टेज ॾिसण लाइ असां गुज़ारिश कंदासीं मोहतरम मोहम्मद जमाल साहब जेके महफ़िल में हुजनि मोहतरम मोहम्मद जमाल साहब साईं अची विया मुंहिंजो नालो थी वियो आहे एहसानुल खट्टी साहब मोहम्मद उस्मान खट्टी क्यों बीमारी आया साईं जो मुझको नालो हाफिज हबीब सिंधी साहब हाफिज हबीब सिंधी साहब की शायरी तमाम मशहूर है असर शायरन जे हुक्मन में जी आई है ये किताब साईं क्या इंशाअल्लाह जेडी में पेश कंदा वेंदा साईं शेर के मसले तारुफ मज़ीद गुज़रंदो असांजा ॿिया शाइर जेके महफ़िल में शरीक थिया आहिनि उनजा नाला खणूं था ऐं असां पंहिंजे मक़ामी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त थोरो साइड थियनि उहो शाइर हज़रात अॻियां ईंदा त उन्हनि जो तारुफ ऐं थी वेंदो ज़ियारत थी वेंदी महिमान आहिनि हाजी ख़ान पलीजो साहब ऐं साईं जावेद अख्तर कुरानी साहब आहिनि अली मोहम्मद मोर्ज साहब आहिनि मोहम्मद इब्राहिम सिंधी साहब आहिनि सैयद कादिर बख्श शाह साहब सैयद शाह मोहम्मद शाह सैयद सुल्तान शाह बुखारी मोहम्मद एहसान निवड़ियो साहब सैयद उमर शाह ऐं हाजी आलम शेर गबोर साहब नियाज़मंद दुल्लाई साहब लौंग खान खासकेली ये दोस्त असांजा महफ़िल में शेर पेश कंदा ऐं तक़रीर जे लाइ मोहतरम मौलाना अब्दुल समद मुंहिंजो साहब तशरीफ़ फरमा वेठा आहिनि उहे तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह किताब बि फरमाईंदा असांजा ख़ासि महिमान बि किताब कंदा तव्हांजे साम्हूं उन सां गॾु कुझु मक़ामी शाइर ऐं मिला आहिनि उन्हनि जी तयारी कई आहे इंशाअल्लाह वक़्त जे हिसाब सां उन्हनि खे